हिन ॾींहंनि में सेवक पौलुस ऐं हुन जे सेवक भाउरनि जो रिश्तो हिक ॿिए सां ऐं फिलिपियो ठिकान जी हुन कलीसिया सां ॾिसी रहिया आहियूं। अचो त अॻिते वधूं। हाणे पौलुस सेवक एपिफ्रुदीतुस खे हुन वटि वापसि थो मोकिले। अचो त पढ़ूं फिलिपियो जो 2 अध्याय ऐं 28 वचन। फिलिपियो जो 2 अध्याय ऐं 28 वचन ॿुधाए थो, इन्हीअ करे मां हुन खे मोकिलण जी अञा बि कोशिश कई त तव्हां हुन सां वरी मिली करे ख़ुशि थी वञो ऐं मुंहिंजो बि शौक़ु घटिजी वञे। पौलुस चाहे थो त फिलिपियो जी कलीसिया वारा ख़ुशी मनाइनि ऐं शौक़ु न, ऐं मुंहिंजो बि शौक़ु घटिजी वञे। उहो पाण बि फिलिपियो जे कलीसिया जे बारे में ॿुधी बेचैन हुयो, छो त उहे ख़ुशी मनाइण जे बजाए शौक़ु पिया मनाइनि। हाणे हलो त पढ़ूं फिलिपियो जो 2 अध्याय ऐं 29 वचन। फिलिपियो जो 2 अध्याय ऐं 29 वचन ॿुधाए थो, इन्हीअ करे तव्हां प्रभुअ में हुन सां घणी ई ख़ुशीअ सां गॾु मिलजो ऐं हेरनि जो आदर कंदा कयो। पौलुस हिन फिलिपियो जे प्रचारक जी तरफ़ केतिरो कृपालु हुयो। एपिफ्रुदीतुस जहिड़ो माण्हू खे प्रेम ऐं आदर मिलणु घुर्जे, ऐं मुंहिंजा दोस्त असांखे हुन जो आदर करणु घुर्जे जेको असांखे परमेश्वर जो वचन सेखारे थो। अगरि कंहिं वटि सेखारण जो दान मिलियल आहे जेको परमेश्वर इस्तेमालु करे रहियो आहे, ॿई उहो दान ऐं उहो माण्हू आदर जे योग्य आहिनि। असांजो ध्यानु परमेश्वर जे वचन ते केंद्रित हुजणु घुर्जे। असांखे सभाउनि ऐं सिख्याउनि में शामिल थी ध्यानु हुतो जे समस्याउनि ते केंद्रित कोन करणु घुर्जे। नशे ऐं दारू जी समस्या, लैंगिक रिश्तनि जी समस्या, युवकनि जी ऐं वॾे उमिरि वारनि जी समस्या, ऐं न ई वई हुननि खे मनोवैज्ञानिक जे संबंध में उपाय ॾियण जी घुर्ज आहे। मुंहिंजा मित्र, समस्या हे आहे त असां परमेश्वर जे वचन ते वापसि नथा मोटूं। परमेश्वर जो वचन ई आहे जेको मसीह ऐं मसीह जो मन प्रगट कंदो आहे। हलो त अॻिते हली असां फिलिपियो जो 2 अध्याय ऐं 30 वचन पढ़ूं। फिलिपियो जो 2 अध्याय ऐं 30 वचन। छो त उहो मसीह जे कम जे लाइ पंहिंजे प्राण ते जोखिम खणी करे मौत जे क़रीब अची वियो हुयो, ताकि जेकी घटी तव्हां जे ओर सां मुंहिंजी सेवा में थी हुन खे पूरो करे। एपिफ्रुदीतुस मसीह जो कमु करे रहियो हुयो, ऐं हे करण लाइ हुन खे मसीह जो मन हुजणु इहो खपंदो हुयो। हे पहिरें शतक जी ॻाल्हि आहे जॾहिं रोमियो राज स्थापित थियल हुयो। तॾहिं हूंदे हिननि माण्हुनि जे बारे में पढ़ी करे ई डपु महसूसु थींदो आहे। तॾहिं कैसर अगस्तुस जे राज सॼी दुनिया खे खणी वतईं। रोम जो क़ाइदो हर जाइ ते सभिनीनि खां मथे लेखियो वेंदो हुयो। हर जाइ ते क़ाइदे कानून अनुसार हलणो ई पवंदो हुयो, ऐं कंहिंखे बि रहम कोन ॾेखारियो वेंदो हुयो। ऐं तॾहिं काई बि अहिड़ी शक्ति कोन हुई जेकी रोम जे ख़िलाफ़ आवाज़ उठाए सघे। हुन ई वक़्त में हिकिड़ो नंढो माण्हू प्रेरित पौलुस हुयो, ऐं हुन सां गॾु साॻी सोच वारा बि हुया जेके ख़ुशख़बरीअ जो प्रचार कंदा हुया। ऐं उहा ख़ुशख़बरी हे हुई त हिन अंतरिक्ष जो परमेश्वर आहे जंहिं रोमी क्रूस ते उद्धार हासिल कयईं ऐं इंसान खे रहम प्रदान कयो आहे। हुन ॾींहं में क़ौम मसीह यीशु वटि मुरनि पिया। हाणे हे नंढो माण्हू प्रेरित पौलुस हिकिड़े रोमियो सिपाही सां ज़ंजीर में जकड़ियल मिलियो। उहो हिते छा करे रहियो आहे? उहो मसीह जो साक्ष्य ॾेई रहियो आहे ऐं प्रभुअ में आनंद करे रहियो आहे। हुन में मसीह जो मन यानी चिंतन आहे। मां अञा हिकु जवान माण्हू तिमुथियुस खे ॾिसी रहियो आहियां जेको हुन गैर मसीही शहर में हली रहियो आहे
ऐं तव्हां चओ था त तव्हां हिकु परमेश्वर खां परे हूंदड़ समाज में कोन था रही सघो। तिमुथियुस खे ॾिसो, उहो त रही सघियो। हुन में मसीह जो मन हुयो। इपफ्रोदीतुस खे ॾिसो, जेको हुन फिलिपिया जे नाले जे शहर में हिकिड़ो विश्वासी रेडार हुयो। उहो शहर बि रुमानी शासन हेठां हुयो, पर उहो शहर गैर मसीह हुयो ऐं मूर्तियुनि सां भरियल हुयो। इपफ्रोदीतुस खे मसीह जो मन हुयो। पोइ मां पंहिंजे पाण खे बि ॾिसी सघां थो ऐं चई सघां थो त हिन ॾींहं में जंहिंमें तूं रही रहियो आहे, बहाना ठाहिण बंदि कर। अगरि हुननि माण्हुनि खे पहिरें शतक में मसीह जो चिंतन हुजी सघे पियो, त अॼु हिन 21 शतक में जंहिंमें असां जी रहिया आहियूं, तव्हांखे ऐं मूंखे मसीह जो चिंतन हुजी सघे थो। असांखे नक़ल करण जी ज़रूरत कोन्हे, पर पाण खे मसीह वटि समर्पण करे मसीह जो चिंतन हासिल करणो आहे। परमेश्वर जो आत्मा असांजी पंहिंजी ज़िंदगीअ में मसीह जो मन पैदा करे सघे थो। ओ सच में असांजे ॾींहं में मसीह जे मन जी ॾाढी घणी ज़रूरत ऐं घुर्ज आहे। हिते फिलिपियो जो ॿियो अध्याय पूरो थी रहियो आहे। हाणे असां हलो त टियों अध्याय जी शुरूआति कयूं। असां त मसीही ज़िंदगीअ जो तत्व ॾिठो आहे। फिलिपियूं पहिरें अध्याय जे 21 वचन में, छो त मुंहिंजे लाइ त जीअण इहो मसीह आहे ऐं मरण इहो फ़ाइदो या लाभ आहे। असां मसीही ज़िंदगीअ जो तरीक़ो ॾिठो आहे। फिलिपियुनि जे ॿिए अध्याय जे 5 वचन में ॾिसूं था, पंहिंजो स्वभाव या चिंतन ठीकु हूअं ई रखो जीअं मसीह यीशु जो स्वभाव हुयो। हाणे असां मसीह ज़िंदगीअ जी बख़्शीस या पुरस्कार वटि अचूं था, जेको पौलुस जे हिन गवाही में समावेश आहे। मां हुन लक्ष्य जे लाइ निरंतर यातनाऊं कंदो रहंदो आहियां त मां पंहिंजे हुन पारितोषक खे खटी वञा, जंहिंखे मसीह यीशु में पाइण जे लाइ परमेश्वर असांखे मथे या ऊंचो सॾियो आहे। 3 अध्याय जे 14 वचन में पौलुस असांखे इहा गवाही ॾिए थो। हिन अध्याय में असां ॾिसंदासीं त कीअं पौलुस पंहिंजे भूतकाल जो हिसाब रखण जो तरीक़ो बदिले छॾियो। हुन पंहिंजे वर्तमान काल जो उद्देश्य बदिलियईं ऐं पंहिंजे भविष्य काल जी आशा बदिलियईं। पौलुस एतबार करे पियो त परमेश्वर हिन पृथ्वीअ ते पंहिंजो राज स्थापित करण वारो हुयो। हुन हिन बारे में पंहिंजा ख़्याल कोन बदिलिया, पर हुन मसीही विश्वासियनि जे लाइ हिकिड़ी अद्भुत ऐं अजब वारी जेकी आशा आहे ज़रूरु ॾिठईं, जेकी ॿिन्हिनि यहूदी ऐं गैर यहूदी मसीही विश्वासियनि लाइ आहे। हुन उहो ॾींहुं ॾिठईं जॾहिं मसीह पंहिंजनि खे हिन जगत मां कढी पाण वटि वठी वेंदो। हाणे असां फिलिपियुनि जे ख़त जे 3 अध्याय ते अची पहुता आहियूं। अचो त हिन अध्याय जो पहिरियों वचन ॿुधूं। आख़िर में मुंहिंजा भाउर, प्रभुअ में आनंद मनाईंदा रहो। तव्हांखे वरी वरी हुननि ई ॻाल्हियुनि खे लिखंदे रहण सां मूंखे काई तकलीफ़ कोन थींदी आहे ऐं तव्हां लाइ त हे सुरक्षित आहे ई। आख़िर में मुंहिंजा भाउर, हिननि अखरनि सां असांखे इहो भाव थो मिले त पौलुस हिन ख़त जे अंत ते अची वियो आहे। शायदि पौलुस जो इरादो हुयो त इहो ख़त हिननि विश्वासियनि लाइ हिकु नंढो शुक्र अदा करण वारो लेख हुजे, पर असां त सिर्फ़ु हिन ख़त जे अध ते अची पहुता आहियूं त पक सां परमेश्वर जे आत्मा हुनखे इहो ख़त जारी रखण लाइ प्रेरित कयो हूंदो। हिकिड़े प्रचारक जे ज़ाल हिकु दफ़े हिकु सम्मेलन में जिते उहो प्रचार पियो करे यादि ॾियारियईं त हुन चयो, मां सिर्फ़ु आख़िरी विश्लेषण में इहो चवण थो चाहियां ऐं पोइ मुंहिंजो थी वेंदो। ऐं पोइ उहो ॿिया 15 मिंट ॻाल्हाईंदो वियो। हुन जे ज़ाल चयईं,
तव्हांजो त पूरो थियण ई कोन वारो हुयो ओ माल। त हुन पंहिंजे ज़ाल खे चयईं त उहो सिर्फ़ शास्त्र खे झली हली रहियो हुयो ऐं त उहो पौलुस जो तरीक़ो पियो अपनाए। हुन जो आख़िरी संदेश हुजण वारो हुयो प्रभुअ में सदाई आनंद मनाईंदा कयो। असां वीचार था करे सघूं त अॼु बि अगरि उहो जीअरो हुजे आ त हुन जो आख़िरी संदेश अञा ताईं इहो ई हुजे आ। हुन ॾेखारियईं त कीअं 3 शख़्सनि वटि माने पाण पौलुस, तिमुथियुस ऐं एपिफ्रुदतुस वटि मसीह जो स्वभाव ऐं मन हुयो। उहे त क़ैद जे बंदिश में ऐं बीमारीअ में बि आनंद मनाए पिया सघनि। प्रारंभिक कलीसिया अत्याचार ऐं सताए वञण जे भाइ विच आनंद पई मनाए सघे। हुन जे अलावा ॾिठो वञे त पौलुस चवे थो त इहो ख़त हुननि खे लिखण में संदसि खे काई तकलीफ़ या बोझो कोन आहे। हुन जे दिलि में को बि बोझो कोन्हे। जहिड़ो हुयुसि जॾहिं संदसि गलतीअ जे ऐं कुरिन्थियो जे माण्हुनि खे ख़त लिखियईं। फिलिपिया जा विश्वासीय पौलुस लाइ हिकिड़े महान आनंद जा विषय रहिया आहिनि। हाणे उहो चाहे थो त उहे बि आनंद मनाइनि। ध्यानु ॾियो त असूलत में इहो हिकिड़ो आदेश आहे, प्रभुअ में आनंद मनायो। तव्हांखे वरी वरी हुननि ई ॻाल्हियुनि खे लिखंदे रहण सां मूंखे काई तकलीफ़ कोन थींदी आहे ऐं तव्हां लाइ हे सुरक्षित आहे ई। फिलिपियन खे लिखणु इहो संदसि लाइ सुरक्षित आहे। उहो आत्मिक रीतिअ सां प्रौढ़ हुया। उहे पौलुस ते प्रेम कंदा हुया ऐं संदसि हुननि लाइ सिक सां भरियल हुयो। उहो पाण खे हुननि जे नज़दीक सम्झंदो हुयो त उहो चए थो त हुननि खे लिखण लाइ तकलीफ़ जी या कठिनाई जी ॻाल्हि सफ़ा कोन्हे। हुननि खे लिखणु पौलुस लाइ सुरक्षित आहे छाकाणि त हुन खे ॼाण आहे त उहे सम्झी वेंदा। हलो हाणे पढ़ूं फिलिपियो जो 3 अध्याय ऐं ॿियो वचन। फिलिपियो जो 3 अध्याय ऐं ॿियो वचन ॿुधाए थो, कुतनि खां चौकस रहो, हुननि बुरे कम करण वारनि खां चौकस रहो, हुननि कटकुट करण वारनि खां चौकस रहो। कुतनि खां चौकस रहो। इहो हिते डाकियनि लाइ हिकिड़ो चेतावनी जो अखर बिल्कुलु कोन्हे। हिकिड़े सेवक हिकिड़ो कुतो पालियो हुयो जेको डाकियनि सां नफ़रत कंदो हुयो ऐं हिन जो त कारण हुन कोन लधियो। हुननि हुन कुते जे हूंदे घणाई डाकिया बदिलाया पर हुन कुते जे स्वभाव में को बि फ़र्क़ु नज़र कोन आयो। पर हिन वचन में पौलुस जानवरनि जो ज़िक्र कोन करे रहियो आहे। हिन सोच ते असां जो कुझु ख़ुलासो थींदो जॾहिं असां शास्त्र जे झूने नियम जे भविष्य वक्ता यशाया जे हुन भविष्यवाणीअ ते मुड़ंदासीं। हुन पंहिंजे ॾींहं जे कूड़े भविष्य वक्ताउनि जे ख़िलाफ़ चेतावनी ॾींदे चयो, हुन जा पहिरुआ अंधा आहिनि, उहे सभु जा सभु अजाणी आहिनि, उहे सभु जा सभु गुंगा कुता आहिनि जेके भौंके कोन था सघनि। उहे सपना ॾिसण वारा ऐं लेटी रही करे सुम्हंदा रहणु चाहींदा आहिनि। इहे अखर असांखे यशाया जे 56 अध्याय ऐं 10 वचन में ॾिसण मिलनि था। यशाया माण्हुनि खे हुननि कूड़े भविष्य वक्ताउनि जे ख़िलाफ़ छितो पियो करे जेके माण्हुनि खे आराम ॾियण जी कोशिश में लॻा पिया हुया ऐं त हुननि खे चई रहिया हुया त सभु कुझु सुठो ऐं बराबरि हुयो। ईंदड़ आफ़त जे बारे में चेतावनी ॾियण जे बजाए इज़राइल देश जो उत्तरी राज ओमल पहिरियों ई ग़ुलामगिरीअ में अची वियो छो त हुननि खे हिननि कूड़नि भविष्यवक्ताउनि सुरक्षा जी हिकु कूड़ी ॼाण जो अहसासु ॾियारियो हुयो। परमेश्वर दखिनी राज खे उहा ई शइ न करण लाइ छितो करे रहियो आहे। उहो कूड़े भविष्यवक्ताउनि खे गुंगा कुता सॾी रहियो आहे। उहे
मुंहुं खोले कोन ॻाल्हाईंदा, जीअं आहे तीअं ई ॻाल्हि खे कोन ॿुधाईंदा। कुता उहे आहिनि जेके परमेश्वर जी पूरी ऐं सॼी सलाह मसलत कोन था घोषित कनि। असांजे हिन समृद्ध ख़ुशहाल समाज में असां वटि बि इहो ई गहरो ख़तरो आहे। चैन आराम हे अॼु जे ॾींहं जो अखर आहे। असां जॾहिं सफ़र कंदा आहियूं तॾहिं असां आरामदायक जॻहियूं ॻोल्हे रहंदा आहियूं, छो त असां आराम वठी सघूं। असां जेके बि निर्माण कयल आराम जा साधन आहिनि हुननि जो असांजे क्षमता जे हिसाब सां उपभोग वठंदा आहियूं। आराम करण जी इहा कामना प्रभुअ जी कलीसिया में हलंदी घिरी वई आहे। कलीसिया जे माण्हुनि खे सिर्फ़ु आराम ॾियण जो ख़तरो असां साम्हूं आहे, छाकाणि त हुननि खे मंच मां इहो ई अचे, हुन जी कामना आहे। हिकिड़े कलीसिया जो हिकिड़ो जानो मानो सदस्य हुन खे छॾे वियो, छो त संदसि जो चवणु हुयो त हुन जे पालक केरा बि आराम ॾियण जा संदेस हुन खे कोन ॾिना हुया। पालक खे पोइ सम्झ में आयो त हुन शख़्स जे कारोबार में उहो हमेशह नैतिकता सां कोन हलंदो हुयो। असूलत में घणाई हुन खे काफ़ी अनैतिक सम्झंदा हुया। इहो साफ़ हुयो त हुन खे आराम ॾियण वारे संदेश जी ज़रूरत कोन हुई। हुन खे चेतावनीअ जे संदेश जी ज़रूरत हुई ऐं इहो ई हुन खे कोन वणंदो हुयो। थी थो सघे त हुन वापारीअ सोचियो हूंदो त प्रचारक खे हुन जे वापार जे व्यवहारनि जी ॼाण हूंदी, जेकी ॻाल्हि तीअं कोन हुई। असूलत में उहो प्रचारक कंहिं हिकिड़े शख़्स खे खणी सॼे जन समाज खे संदेश पंहिंजी सॼी ज़िंदगीअ में कॾहिं कोन ॿुधायो। हुन त सिर्फ़ु परमेश्वर जो वचन जेको ॿुधाए थो हुन जो प्रचार कयो, ऐं घणाई दफ़ा उहो आराम ॾियण वारो संदेश कोन हूंदो आहे। उहो ई प्रचारक जॾहिं पंहिंजे डॉक्टर सां मिलण वियो, हुन डॉक्टर खां पंहिंजी बीमारीअ जे बारे में घटि ॻाल्हाइण जी पूरी कोशिशि कई। हुन डॉक्टर खे ॿुधाई त संदसि हिकिड़े शख़्स सां वाक़िफ़ु हुयो जंहिंखे उहा ई बीमारी हुई ऐं हुन खे दवा ॾिनी वई ऐं उहो वरी सां ठीकु थी वियो। प्रचारक खे परखंदे हुन चयो, जनाब, अगरि तव्हांखे दवा जी ज़रूरत आहे त मां तव्हांखे ॾींदुसि, पर मुंहिंजे ख़्याल सां तव्हांखे दवा जी ज़रूरत कान्हे। तव्हां तकलीफ़ ऐं ख़तरे में आहियो। हां, उहो आराम ॾियण वारो संदेश कोन हुयो। हुन डॉक्टर स्पष्ट चयो, मां तव्हांखे सच ॿुधाईंदुमि, छो त अगरि मां कोन थो ॿुधायां त तव्हांखे मां में भरोसो कोन रहंदो। तव्हांखे कैंसर रोग थी वियो आहे। हुन प्रचारक हुन डॉक्टर खे ओॾी महिल खां शुक्र ॾियणु लॻो। हुन खे सच ॿुधणो हुयो। छा तव्हांखे बि सच ॿुधणो आहे न? भविष्यवक्ता यशायाह जे ॾींहं में घणाई कूड़ा भविष्यवक्ता माण्हुनि खे आराम ॾियण में लॻा पिया हुया, जॾहिं उहे हुननि खे चेतावनी ॾियण में लॻियल हुजणु खपनि आ। हिननि कूड़े भविष्यवक्ताउनि खे यशायाह गुंगे कुतनि सां तुलना करे रहियो आहे। ॾिठो वञे त हिकिड़ो सुठो रिढनि खे सुरक्षा ॾियण लाइ रखियो वियल कुतो जोखम लाइ हर वक़्तु चौकस रहंदो आहे। अगरि हिकु शींहुं या हिकु भालू हुननि जे झुंड में घुसी थो अचे त उहो कुतो ज़ोर सां भौंकंदो आहे ऐं थी सघे त हुन खे भॼाए कढंदो आहे। कंहिं बि ईंदड़ ख़तरे जे बारे में उहो चेतावनी ॾींदो आहे, पर उहे कूड़ा भविष्यवक्ता काई बि चेतावनी ॾियण ई कोन पिया। हिन लाइ हुन ॾखिण राज जी प्रजा जीअं त लोरियूं ॿुधी निंड में अची विया हुया, ऐं हिन लाइ यशायाह जा हुननि खे जगाइण जा परिश्रम धिकारिया वञनि पिया। अॼु असां बि हुन ई जाइ ते आहियूं। असांखे निंड थी अचे। मुंहिंजा दोस्त, ख़ुशहाल समृद्धीअ जी आराम ॾियण वारी सवर में असांखे आराम ॾियण वारी ॻाल्हि वणे थी। कुझु न ॾेई
कुझु मिलण वारी शइ आराम सां शयुनि जो सामनो करणु हिकिड़ो सिर्फ़ु सुठो ॾींहं जो सामनो करणु वणे थो। मूंखे लॻे थो त कंहिंखे त थोरो भौंकणु ज़रूरी आहे त पौलुस चेतावनी ॾिनी, कुतनि खां चौकस रहो, हुननि माण्हुनि खां चौकस रहो जेके तव्हांखे सदाई आराम ॾियनि था ऐं तव्हांखे परमेश्वर जो उहो वचन कोन था ॾियनि। हुननि बुरे कमु करण वारनि खां चौकस रहो। इहो ॿियो घटि आहे जेको विश्वासियनि जो गैरफ़ाइदो वठी हुननि खे इस्तेमालु कंदो आहे। उहे ईमानदार कोन्हनि। हुननि कटकुट करण वारनि खां चौकस रहो। ख़तनो करणु हिन अखर जो अदल बदल करे हुन कटकुट हीअं चयो। उहो चई रहियो आहे त उहे सचा ख़तनो करण वारा कोन हुया, सिर्फ़ु क़ाइदा थोपण वारनि जो ज़िक्र कंदे, जेके मसीहनि खे उद्धार पाइण ऐं पवित्र करण लाइ मूसा जो उहो नियम पालण जी ज़बरदस्ती करे रहिया हुया। हलो त हाणे असां फिलिपियो जो 3 अध्याय ऐं 3 वचन पढ़ूं। फिलिपियो जो 3 अध्याय ऐं 3 वचन ॿुधाए थो, छाकाणि त खतना वारा त असां ई आहियूं जेके परमेश्वर जे आत्मा जी अगुवाई सां उपासना कंदा आहियूं ऐं मसीह यीशुअ ते घमंड कंदा आहियूं ऐं जिस्म ते भरोसो कोन था रखूं। खतना वारा त असां ई आहियूं। हिन सां पौलुस जो छा मतिलबु आहे? छा तव्हां हिन जो जवाबु ॼाणणु चाहींदो? अॼु असां हिते ई बीहंदासीं। ॿिए प्रोग्राम में असां ॾिसंदासीं त पौलुस हिन ॻाल्हि जो मतिलबु छा थो ॿुधाए। तेसि ताईं परमेश्वर जो अनुग्रह तव्हां सां रहे, तव्हां हुन खे ॼाणे पंहिंजे ज़िंदगीअ में अॻिते वञी सघो। यीशुअ जे नाले में आमीन।